हवाई फ़ौज जो JF-17 थंडर ब्लॉक 3 ते बदल दस्तो आज़रबाईजान पहुतो। ISPR मौसूब हवाई फ़ौज जो दस्तो बतरफ़े फ़िज़ा जंगी मश्क इंडस डेल्टा शील्ड अल्फा में हिस्सो वठंदो। ISPR मौसूब हवाई फ़ौज जे जहाज़नि पाकिस्तान खां आज़रबाईजान ताईं नॉन स्टॉप उड़ान मुकम्मल कई। ISPR मौसूब हवाई फ़ौज जे जहाज़नि उड़ान दौरान हवा में रीफ्यूलिंग जो कामयाब मुशाहिरो कयो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया हवाई फ़ौज जे IL-78 एरियल टैंकर रीफ्यूलिंग जे अमल खे इंतहाई महारत सां पूरो कयो। ISPR मौसूब मश्क में गुज़िरियल मिशन प्लानिंग एग्जीक्यूशन ऐं जदीद फ़िज़ाई टेक्नोलॉजी जी मटासटा कई वेंदी। हवाई फ़ौज जो JF-17 थंडर ब्लॉक 3 ते बदल दस्तो आज़रबाईजान पहुतो। ISPR मौसूब हवाई फ़ौज जो दस्तो बतरफ़े फ़िज़ा जंगी मश्क इंडस डेल्टा शील्ड अल्फा में हिस्सो वठंदो। ISPR मौसूब हवाई फ़ौज जे जहाज़नि पाकिस्तान खां आज़रबाईजान ताईं नॉन स्टॉप उड़ान मुकम्मल कई। ISPR मौसूब हवाई फ़ौज जे जहाज़नि उड़ान दौरान हवा में रीफ्यूलिंग जो कामयाब मुशाहिरो कयो।